بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: يا أيها الذين آمنوا أنفقوا من طيبات ما كسبتم ومما أخرجنا لكم من الأرض. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے ذریعے سان مومنن سان مخاطب تھی کرے حکم فرماयो आहे کہ ایمان وارو पंहिंजे हलाल कमाईअ मां ऐं पंहिंजे ज़मीनुनि जे आमदनीअ मां अल्लाह ताला जे राह में ज़रूरु ख़र्च कंदा कयो। इहो हुकुम त आम आहे, हर नंढे वॾे पोढ़े पके जंहिं वटि बि पंहिंजी आमदनी आहे, ज़मीन जी आहे या पंहिंजे महिनत कारोबार जी आहे, अल्लाह तबारक व ताला जो हुकुम हर उन माण्हूअ सां लागू आहे जंहिं वटि बि पंहिंजी आमदनी आहे। अल्लाह ताला फरमाए थो त ख़र्च कयो। हिकिड़ो ख़र्च करणु आहे ज़कात जे इरादे सां, उहो फ़र्ज़ु आहे, वाजिबु आहे। जेकर न कंदो माण्हू त ॾोही थी पवंदो। ॿियो ख़र्चु आहे जेको नफ़िली आहे। ज़कात जेतिरी मिल्कियत त कोन्हे। ज़कात जेतिरी मिल्कियत उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 7 लख कम से कम या 7 लखनि जेतिरी मालियत मिल्कियत फ़ारिग़ घर में पई हुजे या किथे बि फ़ारिग़ पई आहे या एतिरा पैसा पिया आहिनि उन्हनि ते कुझु बि कर्ज़ बर्ज़ हिसाब किताब ॾेती लेती कोन्हे, पंहिंजी ज़ाती मिल्कियत में एतिरी क़ीमत 7 लखनि जेतिरी या उन जेतिरी शइ इन क़ीमत जेतिरी आहे उन जे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे। 40 पती उन जी कढंदो। ॿियो आहे त एतिरी मिल्कियत त न आहे पर उन खां घटि कुझु आहे। उन में अल्लाह तबारक व ताला मिस्कीननि ऐं ग़रीबनि, अबूजनि, कमज़ोरनि, बेवानि जे बारे में ॼण त पार त कई आहे। वफ़ी अम्वालिहिम हक़्क़ुन लिस्साइल वल महरूम वफ़िल अर्दि आयातुन लिलमुक़ीनीन वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून। वाज़े लफ़्ज़नि में अल्लाह से फरमायो त असां जेके महरूम आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि, उन्हनि जो हिसो तव्हांजे हिननि मालनि में रखियो आहे। हालांकि इंसान कमाईंदो बि पाण आहे, जफ़ाकशी बि पाण कंदो आहे, पघार बि पंहिंजो ॻाढ़ींदो आहे, मथे जो सूर बि पाण खणंदो आहे, थकावट बि पंहिंजी बर्दाश्त कंदो आहे, बेचैनी सभु पाण ते खणंदो आहे, पर जॾहिं कमाए थो वठे अल्लाह से फरमाए त उन मां कुझु ॿियनि खे ॾे। जेके बेपहुच आहिनि, यतीम आहिनि, मिस्कीन आहिनि, मुसाफ़िर आहिनि, मुहताज आहिनि, बेवा आहिनि, ॿार आहिनि, पोढ़ा आहिनि, पोइ जेतिरा वेझा रिश्तेदार ओतिरो वधीक फ़ाइदो। सभ खां पहिरियां हुकुम इहो आहे त मिस्कीननि खे ॾियो, पर मिस्कीन बि जेकर वेझो हुजे, रिश्तेदार हुजे, भाइटियो भाणे जो आहे, रत जे रिश्ते में आहे ऐं मिस्कीन बि आहे, मुहताज बि आहे, त पहिरियां हुनखे अल अक़रब फल अक़रब। उन जे बारे में रिवायत अंदरि ईंदो आहे त डबल सवाबु आहे। हिकु पंहिंजाइप बि बरक़रार रहंदी ऐं हक़ बि अदा थी पवंदो, अल्लाह ताला जो हुकुम बि अदा थींदो, सवाबु मिलंदो। उन खां पोइ पाड़ेसरी जेको वेझो हुजे, उन खां पोइ अञा हुनजो पाड़ेसरी, उन खां पोइ अञा हुनजो पाड़ेसरी। पर जेकॾहिं सॼो मुआशिरो पंहिंजो पाड़ो बहितरीनु आहे, मिटनि माइटनि में बि अहिड़ो को कोन्हे, त पोइ अञा अॻिते जेतिरो वधीक वेझो हुजे, दोस्ती यारीअ में, मिटी माइटीअ में जेतिरो छिडो थींदो वञे ओतिरो इन जो हथ में कुशादो थींदो वञे। ऐं उन खां अलावा दीनदार माण्हू जेके थियनि था उन्हनि ते ख़र्च करण जो बि इज़ाफ़ी हिकिड़ो बुज़ुर्गनि लिखियो आहे। अल्लाह ताला उन जो अजर ऐं सवाबु ॾींदो आहे। जे रिवायत जे अंदरि बि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांजो खाधो तव्हांजा नेक खाइनि। इहा तलक़ीन आहे नेकनि जी। अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़ो नेक बनाए। त ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बावजूद मिस्कीन हुजण जे एतिरो ख़र्च कंदा जो दुनिया में कोई सखी एतिरो ख़र्च न करे सघंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिरे क़दुरु त पंहिंजे लाइ मिस्कीन जो लफ़्ज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में चवणु हिकु क़िस्म जी ॼण त हिकिड़ी अल्लाह से माफ़ करे कमी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शाहूकार आहे। ज़ाहिरी दुनिया में जेको माल आहे, मालदार उहो कोन हो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दिलि जा शाहूकार आहे।
इहा ई शाहूकारी अल्लाह ताला खां घुरंदा रहिया, जंहिंखे मिसकीन जो नालो दुनिया चवंदी आहे। अल्लाहुम्मा अहयिनी मिसकीना व अमितनी मिसकीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। अल्लाह से रहाई दुनिया में त बि मिसकीन करे, मौत ॾींहुं त बि मिसकीननि सां, क़यामत जे ॾींहुं उथारे त बि मिसकीननि सां। इहो सिर्फ़ तसलीअ वारो पैगाम आहे मिसकीननि खे, त मतां मिसकीन सम्झनि त असां कुझु बि न आहियूं। अल्लाह जो पैगंबर हुन सां गॾु आहे, उहे कीअं कुझु बि न आहिनि। पैगंबर जहिड़ी हस्ती मिसकीन सां गॾु आहे, मिसकीन शाहूकार आहिनि। जीअरे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उन्हनि सां गॾु मरनि त बि उन्हनि सां गॾु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत ॾींहुं मिसकीननि सां गॾु हूंदा। त मिसकीन जी वॾी दिलदारी आहे। जंहिं जमात में अल्लाह जो पैगंबर हुजे उन जमात खे कहिड़ी परवाह आहे। इहो अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मिसकीननि जे लाइ हिकिड़ो ख़ुशकुन पैगाम आहे। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिरी सफ़ा कंदा। रिवायत जे अंदरि अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ी औरत लकीरुनि वारी चादर ॾिनी तोहफ़े तौर ते, साईं मां हिन खे पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे, साईं मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां पायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो तोहफ़ो हुन खां क़बूल कयो, पातऊं। हाणे रस्ते सां वञनि पिया, ॾाढी बहितरीनु चादर हुई, हथ जी ठहियल हुई, ठहे बि पई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पसंदि बि हुई ऐं ज़रूरत बि ॾाढी हुई। हिकिड़े साहिब सगोरे खे ॾिसण में उहा चादर वणी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी चादर ॾिसी अर्ज़ु करणु लॻो, साईं इहा चादर मूंखे वणे थी, मूंखे ॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाहे करे हुनखे ॾेई छॾी। ॿियनि साहिबनि सगोरनि हुनखे टोकियो, यार वाह 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 जो तरीक़ो अपनाई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सख़्तु ज़रूरत हुई, हुज़ूर साईं जन खे तोहफ़े में मिली, साईं जन पंहिंजे जिस्म ते पाती, तो वरी खणी घुरी, तोखे घुरणु ठहे कोन पियो। हुन चयो त ख़बर अथव मां इहा छो घुरी आहे, मां हिन जे करे घुरी आहे त मां मरंदुसि न, मुंहिंजो कफ़न इहा चादर थींदी जेका अल्लाह जे पैगंबर जे जिस्म ते लॻल आहे। ऐं सच पच हज़रत सहल रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आई आहे, उहो फरमाए थो त जॾहिं उहो सहाबी वफ़ात करे सच पच इहा चादर हुनखे कफ़न में मिली। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त ॾेई छॾी, हुन संभाले रखी, मौत उहा हुनजे कफ़न में लॻल हुई। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हिकु दफ़े हज़रत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ग़ालिबन रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टे पहिरीं जी निमाज़ पढ़ाई, निमाज़ पढ़ाए सलाम वराए फौरन सहाबा किराम जे हीअं कुल्हनि तां हीअं पेर खणंदा, कदम खणंदा हीअं हलिया विया तकड़ में। साहिब सगोरा ॾिसी परेशान थी विया त हुज़ूर साईं जन निमाज़ तकड़ में पढ़ी ईअं कॾहिं बि न विया आहिनि, अॼु तकड़ में था वञनि, अलाह ख़ैर करे अलाए छा आहे। वेठा ई रहिया इंतज़ार में त तकड़ा विया आहिनि त मोटंदा बि ज़रूरु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं घरवारीअ जे घर विया, वरी मोटी आया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम जे चहिरनि खे ईअं थोरो परेशान कोन ॾिसी करे फरमायो त तव्हां मूंखां पुछो कोन था त मां ईअं तकड़ में छो वियुसि। सहाबा किराम अर्ज़ु कयो, साईं साईं जन ॿुधाइनि, साईं जन ॿुधाइनि त छो विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजे घर में कुझु सोन रखियल हो, थोरो कुझु ग्राम अधु तोलो सोन रखियल हो, पोइ मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कयो त इहो असां वटि दुनियादारी शइ आहे, दुनिया जी असां वटि रहिजी वञे, उहो हुकुम करे आयुमि घर वारनि खे त मिसकिननि में तक़सीम करे छॾियो। पोइ मूंखे निमाज़ में यादि आयो त ॾिसो एतिरो मामूली सोन बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर में बर्दाश्त कोन था कनि, फरमाइनि था विराए छॾियो। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हिकिड़े साहिब सगोरे खे मुक़ररु फरमायूं त वञ तो ज़कात वसूल करे आ, जेके जेके अमीर आहिनि, हज़रत ख़ालिद बिन वलीद, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया साहिब सगोरा जेके जेके अमीर आहिनि उन्हनि ज़कात वठी आहे उन्हनि खां। इस्लामी हुकुम इहो आहे त हुकुमरान वञी करे पाण उन्हनि खां वठी अचे, या को पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु करे जेको ज़कात ऐं सदकात माण्हू खां वठी अचे। पर असां छा कंदा आहियूं, पाण बि कोन ॾींदा आहियूं। चलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब सगोरे खे हुकुम फरमायो त वञ वठी आ, वसूल करे आ। हू जो वियो त तक़रीबन सभिनी खां वठी आयो। पोइ अर्ज़ु कईं त साईं फलाणनि टिनि शख़्सनि जेका आहे न उहा कोन ॾिनी, बाक़ी ॿियनि खां वठी आयसि। हिकिड़ो साहिबी ॿियो हो हज़रत ख़ालिद बिन वलीद ऐं हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, साईं हिननि कोन ॾिनी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो फलाणो जेको नथो ॾिए न, इनखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे महिरबानी फज़ल सां ख़ूब मालदार थियो आहे, पर इनकार थो करे, इन खां पाण हिसाब वठिबो इहो। बाक़ी तव्हां चओ था त ख़ालिद बिन वलीद नथो ॾे, तव्हांखे इहा ख़बर आहे
तव्हां ख़ालिद बिन वलीद खां घुरियो ई अजायो। साईं छो? तव्हांखे ख़बर आहे हुन वटि जेको कुझु हुयो हितां के ज़रूं तलवारूं जेके हुयो सभु अलाह जे राह में वक़ुफ़ करे छॾियूं अथई। हाणे हुन वटि पंहिंजी का शइ आहे ई कोन, हुनजो वक़ुफ़ थी वियूं त हाणे तव्हां जो घुरण अजायो। बाक़ी हज़रत अब्बास उनजी मिल्कियत मुंहिंजे हवाले आहे, उनजी मिल्कियत जो मां मालिक आहियां, उहा मां ज़कात अदा कंदुसि। माना हज़रत अब्बास रज़ी अलाह ताला अन्हु पंहिंजे माल जो मालिक हुज़ूर जन खे बणाए छॾियो। साईं मुंहिंजो माल तव्हांजो आहे, जॾहिं चाहियो जेतिरो चाहियो जंहिं चाहियो तक़सीम। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं पाण बि पंहिंजे सहाबा किराम खे ईअं वठी करे ऐं उन्हनि मिस्कीननि ग़रीबनि जी कफ़ालत कंदा, उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदा। रिवायत अंदरि अचे थो त हिकिड़े दफ़े अंसारी साहब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया, ख़बर कोन्हे त साईं जन वटि कुझु माल जमो थियो आहे ज़कात जो या सदकात जो या कंहिं जंग मां माल गनीमत आयो आहे। अची करे वेही रहिया, साईं असां ग़रीब आहियूं, असांखे ॾियो। पाण फरमायो खणो। वरी थोरी देरि खां पोइ ॿियनि चयो साईं असांखे बि ॾियो। फरमायूं खणो। वरी थोरी देरि खां पोइ ॿियनि चयो साईं असांखे, उहे सभु अंसारी हुजनि, हवा तव्हां बि खणो। ईअं घुरंदा विया तव्हां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेको कुझु हुयो उहो सभु कुझु विराए दियो। त बि घुरनि पिया साईं असांखे ॾियो, अञा ज़रूरत आहे, कुझु माण्हू असांजा रहियल आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे अलाह ताला ॾींदो वञे त मां तव्हांखे ॾींदो वञा। इहे सभु ॻाल्हियूं तक़ाज़ा थियूं कनि हिन ॻाल्हि जूं त मुस्लमाननि जे मुआशिरे में को पाड़ेसरी, को मिट माइट, का बेवा औरत, को यतीम, को बेसहारो, को बेपहुच माण्हू रहंदड़ हुजे ऐं उहो वीचारो मुस्लमान परेशान हुजे। सचपच मुस्लमान त छा ग़ैर मुस्लिम ई तोड़े हुजे न, इंसान त आहे न, परेशान आहे, उनखे कुझु न कुझु अलाह ताला जे नाले ते ॾेई छॾिजे। सदकात ऐं ज़कात सिर्फ़ु मुस्लमाननि खे ॾिबियूं आहिनि, आम जेको सदको आहे, आम सदको उहो सभिनी खे ॾेई सघिजे थो, मुस्लमान हुजे ग़ैर मुस्लिम हुजे। मुस्लमान जे पाड़े में कोई रहे ऐं मुस्लमान अमीर हुजे, पाड़ेसरी मिस्कीन मोहताज हुजे, सुवाल कंदो वठे, इहा ॻाल्हि सुठी कोन्हे। हीउ उनखे एतिरो ॾेई छॾे जो सुवाल करण खां मुड़ी वञे, उनजे बावजूद बि कोई सुवाल मथां सुवाल कंदो थो वञे, पोइ इहो उनजो धंधो आहे, कारोबार आहे। हीअ जेके अॼुकल्ह घुमंदा फिरंदा फ़क़ीर वठंदा वञनि था, इन्हनि जो इहो धंधो आहे, रोज़ जो पिनण, इहा इन्हनि जी आमदनी आहे। सचपच मिस्कीन उहे चइबा आहिनि, मोहताज उहे चइबा आहिनि, सफ़ेद पोश माण्हू, पाड़ेसरी के ग़रीब के मिस्कीन यतीम, अछे कपिड़े वारा जेके चई बि नथा सघनि, घुरी बि नथा सघनि, लॼ थी चए उन्हनि खे, पर असांखे मालूम त हूंदो आहे न त हे ग़रीब आहे, उनखे पाण वञी करे लिकाए चोरी वञी करे ॾेई अचिजे। जेतिरो हू पाण खे ज़ाहिर नथा कनि ओतिरो लिकाए उनखे ॾेई छॾिजे, कंहिं न कंहिं माण्हू जे हथ हथां ॾेई छॾिजे। अल्लाह तबारक व तआला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल यदुल उलिया खैरुम मिन यदिस सुफला, जेको मथियों हथ आहे न उहो हेठें हथ खां भलो। मथियों हथ माना ॾियण वारो, हेठियों हथ माना वठण वारो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमामु हर हिकु इहा कोशिशि करे त हेठियों हथ न बणाए, माना घुरण वारो न करे। जेतिरो अल्लाह ताला ज्यादो सब्र कंदो, अल्लाह ताला इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे, जंहिंखे सब्र हुजे हिनखे जन्नत ॾींदो। साबरीन जो रस्तो बि जन्नत आहे, शाकिरीन जो रस्तो बि जन्नत आहे। जंहिंखे रब दौलत ॾे उहो बि शुक्र करे ख़र्च करे, जंहिंखे वरी अल्लाह ताला मिस्कीन बनायो आहे त उहो बि सब्र करे। साबरीन जो रस्तो बि जन्नत आहे, शाकिरीन जो रस्तो बि जन्नत आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।